गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम ते फर्ज़ जुर्म लागू करण लाइ 7 जनवरी की तारीख़ मुक़रर। राणा शमीम कसमनामो असली हुअण की तस्दीक करे छॾी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अॻियां कसमनामो लिखण की तरदीद। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ही तोहिनी अदालत केस नाहे, इस्लामाबाद हाईकोर्ट के एहतसाब जो केस आहे। तासुर ॾिनो पियो वञे त इस्लामाबाद हाईकोर्ट कॉम्प्रोमाइज़्ड आहे। अदालत पंहिंजो पाण खे एहतसाब लाइ पेश पई करे। सुप्रीम कोर्ट तरफा किडनी हिल पार्क ते कायम समूरियूं हददखलियूं हटाइण जो हुकुम। मदीना मस्जिद के भी किराइण की हिदायत। चीफ जस्टिस पारां डीसी ओभर ते कावड़ जो इज़हार। ही मस्जिद कीअं ठही? अवां छा डीसी आहियो? सिर्फ़ मराहतुनि ऐं पघारूं वठण लाइ आहियो? ही लेटर हेॾे लिखियो ऐं हिकु लेटर होॾे लिखियो। बस अवां अखियूं ऐं दिमाग़ खोले हलो था? नक सां सिंघो ऐं कन सां ॿुधो था? अवां पंहिंजे इलाइक़े जी ख़बर अथव छा थी रहियो आहे? हिन वक़्त ताईं अवां कयो छा आहे? चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा केस में रिमार्क्स। नंगर पार्कर की अदालत कारूंझर जबल की कटाई जो नोटिस वरतो। कोहिनूर ऐं FWO कंपनियुनि के कम बंद करण जो हुकुम। पुलिस रेंजर्स ऐं इंतजामिया के हुकुमनि ते अमल कराइण की हिदायत। वफाकी काबीना मुल्क के पहिरीं क़ौमी सलामती पॉलिसी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफाकी काबीना के इजलास में मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते बि गौर वीचार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की मज़ार ते हाज़री। गुलन की चादर चाढ़े फातिहा ख़्वानी। सिक्योरिटी इंतजाम निहायत सख्त। वॾे अंग में अहलकार मुक़र्रर। डॉलर के अघ में रिकॉर्ड इजाफे बावजूद हुकूमत पान के जिम्मेवार नथी समझे। छा मुल्की मईशत ऐं रुपए के मुल्क जो फैसलो हाणे सट्टेबाज़ करे रहिया आहिनि या हुकूमत साज़िश जो हिस्सो आहे? पीपी सेनेटर शीरी रहमान। महान कवि शेख अयाज़ की 24वीं वरसी मल्हाई पी वञे। अदीबन ऐं शाइरनि तरफ़ां कराड़ जे कप ते संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे भरपूर भेटा पेश। शिकारपुर में हथियारबंद नौजवान के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मोहम्मद अली लहर अस्पताल मुंतकिल करण दौरान रस्ते में दम धणिया वाले कयो। मिर्जापुर वेझो पुराने तकरारता नौजवान क़त्ल। फ़कीर ॻोठ में जोड़े जा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान रसूल बख्श जोड़े जो मारिजी वियो। इलाइक़े में छिकताण। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ीअ जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। तंगवाणी में 3 वरियनि जी नींगरी उरड़ीअ सबबि फौत। केतिराई ॿारड़ा बीमारी जो शिकार। सिहत खाते बीमारी जो नोटिस न वरितो। मेहरापुर वासी डहर की बरसात 2 ॾींहनि खां पुलिसरार नमूने गुम। बशीर अहमद शेख जे वारसनि संदसि अफ़वाह जो शक ज़ाहिर करे छॾियो। मांझनि भरिसां इंडस हाईवे ते 2 मुसाफ़िर कोचनि में टक्कर। 2 ॼणा फौत, 13 ॼणा ज़ख़्मी। गुलाम मोहम्मद वेझो मासूम निंगरी बस जे टक्कर में फौत। ऑस्ट्रेलिया एशेज़ सीरीज़ की 3 टेस्ट मैच में भी इंग्लैंड के शिकस्त ॾेई फ़ैसिलाती सरसी हासिल करे वरिती। पहिरीं मैच खेॾंदड़ फास्ट बॉलर स्कॉट बोलैंड जूं 4 ओवरनि में 7 रन्स एवज़ 6 विकेटूं।